वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो यूट्यूब जी फैमिली? ऐं ठाहियां पई जूस, मल्टीपल चीज़नि जो जूस आहे। हिन में तक़रीबन नट्स पियल आहिनि, जेके आहिनि हुन में नट्स पियल आहिनि, ॾिसी सघो था, चिया सीड्स एंड ही बनाना, एप्पल विथ हनी। हाणे तव्हां चवंदव त हीअ त सभिनी चीज़नि जो शेक कीअं पियो ठाहे। सो असीं हुनखे सभु चीज़ूं जेके बि इंसानी सिहत लाइ जेके मुफ़ीद आहिनि, से सभु चीज़ूं असीं हिन में कॉकटेल बणाए असीं जेको जूस पीअंदासीं। सो लेट्स स्टार्ट द वर्क, लेट्स स्टार्ट द मेक टू द बनाना शेक। बट इहो आहे जे हिन में इतनो काफ़ी शोर गोड़ थींदो ॾाढो। सो तव्हांखे आउं वरी विच में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, नालो पहिरीं अल्लाह जो। हीअ ॾिसो, हीअ मूं तक़रीबन हिन में विझी छॾिया आहिनि। ऐं हाणे ऐं हीअ जेको मिक्सर आहे हिनखे आउं थोरो मिक्स कयां। चले मिक्स थी वञो। हाणे असीं हिनखे विझंदासीं ग्राइंडर में, जूसर में बल्कि, ॾिसी सघो था। ऐं हीअ हनी, हा जी, हीअ हनी सुठी आहे, काफ़ी ठीकु आहे, सुठी आहे। चले हाणे असीं हिनखे स्टार्ट था कयूं। कवर करे, कवर जो खोलियूं बटण। हाणे आउं ठाहियां थी, वरी तव्हांखे पोइ जॉइन कयां थी। बिस्मिल्लाह। हा जी, बिल्कुलु रेडी, ज़बरदस्त। हाणे एबल टू ड्रिंक आहे। चले आउं हुनखे पियां थी, पाण सर्व कयां थी, पंहिंजे लाइ पाण चेयर्स कयां थी। ॾिसे अल्लाह हाफ़िज़।